व्यूअर अस्सलाम वालेकुम। हुसैन अब्बास तव्हांजी खिदमत में हाज़िर आहियां। मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, इन सां मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थिए थी। अॼु पाण हिकु अहिड़ी स्टोरीअ ते अहिड़े वाक़े जो ज़िक्र कंदासीं जेको सेवण जे कोर्ट में अदालत में पेश आयो आहे। जी व्यूअर्स, अॼु खां 7 ॾींहं पहिरियां हिकु नारी पसंदि जो परिणो करे सेवण जे कोर्ट में सिविल जज इम्तियाज़ भुट्टो साहब जी कोर्ट में वई। इम्तियाज़ भुट्टो साहब अदालत जे वक़्त में भरियल टाइम में उन नारीअ खे पंहिंजे चैम्बर में वठी वियो ऐं उते जेको ॿियो मौजूदु अमलो हुयो जंहिंमें लेडीज़ पुलिस बि हुई, उनखे चैम्बर मां ॿाहिरि कढी छॾियो ऐं उन सां हुन ज़ोरीअ ज़नाह कई, ज़बरदस्ती ज़नाह कई। हिकु जज समाज जे अंदरि जेको सिंध जो जेको समाज आहे, जेको समाजी बिगाड़ आहे, उन में ख़बर न आहे त छो डॉक्टर्स, प्रोफेसर, उस्ताद ऐं जज साहिबान बि अहिड़नि वाक़िअनि में जेको आहे सो मुलवस रहिया आहिनि, शामिलु रहिया आहिनि, जो कॾहिं कॾहिं त माना कंध शर्म मां झुकी वञे थो। हिकु जज जंहिं उन नारीअ सां, जेका नारी उते इंसाफ़ वठणु आई हुई, उन सां ज़बरदस्ती ज़नाह करे इंसाफ़ जो गलो ई घोटे छॾियो। छा इहो जज साहबु समाज में पंहिंजो कंधु खणी हली सघे थो? जजिस जेके हिकु अहिड़ो मोतबर जेको आहे जेको शोबो आहे, ही इंतिहाई मोज़िज़ हूंदा आहिनि जज साहिबान, जेके इन समाज में इंसाफ़ जो आईनो हूंदा आहिनि। जेके माण्हू भोतार, पुलिस, पीर मीरनि वटां मायूस थी जॾहिं उहे कोर्टुनि में वेंदा आहिनि त इहे ई जज साहिब उन्हनि खे इंसाफ़ ॾींदा आहिनि ऐं आम माण्हू बि इन्हनि जज साहिबान खे फ़रिश्तो सम्झंदो आहे। ख़ुदा खां पोइ हू पंहिंजे लाइ इंसाफ़ जो दरवाज़ो इन्हनि ई जज साहिबनि वटि ॾींदा आहिनि। इहो जज साहिबु सिविल जज सेवण, जंहिंखे मोतिल कयो वियो आहे, इन जज साहिब जे लाइ सेवण ऐं दादू जा जेके ॼाणू ख़ाबरू सहाफ़ी आहिनि, उहे ॿुधाईंदा त हिन जो जेको ट्रैक रिकॉर्ड रहियो आहे उहो बि क्रिमिनल रहियो आहे। मुख़्तलिफ़ हेरासमेंटुनि जा केस ज़ाहिर थींदा रहिया आहिनि ऐं पाण जेको आहे सो अहिड़े क़िस्म जी एक्टिविटीज़ में मुलवस रहियो आहे। उनखां पोइ इहा नारी सेवण में अब्दुल्ला शाह हेल्थ इंस्टीट्यूट में अचे थी। उते उनजो मेडिकल चेकअप थिए थो ऐं उन जा जुज़ा तब्दील कया वञनि था। उते बि हिकिड़ा पथारीदार वेठा आहिनि, छाकाणि त जॾहिं समाज जूं जेकॾहिं पढ़ियो लिखियो माण्हू जॾहिं समाज में बिगाड़ पैदा करे थो त उहो ॾाढो इंतिहाई ख़ौफ़नाक ऐं ख़तरनाक थिए थो। अणपढ़ियल माण्हू जेको आहे उहो नुक़सानु घटिजे थो, पढ़ियो लिखियो माण्हू वधीक नुक़सानु ॾिए थो। उहो ई सबबु आहे जो पढ़ियो लिखियो जेको माण्हू आहे उहो उन जी हिकिड़ी चेन थिए थी, उनजो जेको माइंड ऑफ क्राइम थिए थो उहो बि ॾाढो अजीब थिए थो। अब्दुल्ला शाह मेडिकल हेल्थ इंस्टीट्यूट में मौजूदु मुइनुद्दीन कुरैशी साहबु आहे, पाण रिटायर आहे। रिटायर हुजण जे बावजूदि बि उन इंस्टीट्यूट में नौकिरी करे रहियो आहे। इन करे त हू CM सिंध मुराद अली शाह जो इंतिहाई खाटाऊ पुटु दादलो आहे। इहो मुइनुद्दीन कुरैशी मुख़्तलिफ़ रिपोर्टूं, मुख़्तलिफ़ ॾोहारनि खे कोर्टुनि जा सर्टिफिकेट ॾींदो आहे। इहो माण्हू जेको आहे सो अंदरि जेके क्राइम थियनि था जेके इस्पताल जे अंदरि, उन जी उहा जड़ आहे। उनखां पोइ इहो किरदारु हिते बसि नथो थिए। SSP जामशोरो अमजद शेख जॾहिं जॾहिं जाइ मौक़े वारदात ते पहुचे बि थो, उन जे बावजूदि तस्दीक बि थिए थी, पोइ बि उन ते FIR नथो करे। हीउ SSP शेख उहो माण्हू आहे जेको 1 साल पहिरियां नौशरे फिरोज़ में रही आयो। उते 2 खां 3 दर्जन बागड़ियाणियूं जेके इन समाज में औरत आयो आहे, पर हुनखे औरतूं न आहिनि वणंदियूं, हू बि तशदुद पसंदि आहे अमजद शेख। इहो SSP वाहिद SSP आहे सिंध पुलिस डिपार्टमेंट जे अंदरि जेको औरतुनि ते तशदुद खे पसंदि कंदो आहे। नौशर फिरोज़ में 2 दर्जन औरतुनि खे हाईवे ते, रोड ते सरेआम तशदुद कराईंदो रहियो पुलिस जे हथों ऐं हुन जे कन ते जुई न चुरी।
समाज सुधार कानून ते वॾा एहतिजाज कया। या कल्ह जी ॻाल्हि आहे। छा इहो जज साहिबु जंहिं नारीअ सां ज़ना कई आहे, जंहिं इंसाफ़ जो कारो मुंहुं कयो आहे कोर्ट जे अंदरि, इहो जज साहिबु ॿाहिरि बि इहो कमु करे सघियो पिए, पंहिंजे बंगले ते करे सघियो पिए। छा इहो जज साहिबु पंहिंजे बिरादरीअ में, राज में, पंहिंजे समाज में कंधु खणी हली सघंदो? सिंध जी जुडिशरी इंतिहाई मोज़िज़ ऐं मोतबर आहे। असांजो दोस्त सतार ज़ंगे जो चवंदो आहे त जेका सिंध जी जुडिशरी आहे हिन खिते जे अंदरि, उहा मीरास आहे सिंधी माण्हुनि जी। मुंहिंजे ख़ानदान जा ख़ुदि 4 जज आहिनि, इंतिहाई मोज़िज़ आहिनि, बाकिरदार आहिनि। ईअं सॼी सिंध जा जज, उन्हनि जी अक्सरियत मोज़िज़ ऐं बाकिरदार आहे। पर छा जुडिशरी जे अंदरि हिननि कारियुनि रिढनि जो एहतिसाब थींदो? उहे कारियूं रिढूं जेके समाज में ॾुतिरियल ऐं दरबदर माण्हुनि खे इंसाफ़ ॾियनि था, उन्हनि में जेके कारियूं रिढूं वेठियूं आहिनि, छा उन्हनि खे नेकाली ॾिनी वेंदी? इहो हिकिड़ो सुवालु आहे। जज साहिबु मोतिल त थियो आहे, पर हुन ते FIR दाख़िल न थी आहे। छा इहो जज साहिबु इंसाफ़ खां मथां आहे, कानून खां बालातर आहे? न। अॼु सिंध जा कई जज, 100,000 जज, उहे मायूस हूंदा। यकीनन अॼु उहे शर्म में कंधु खणी न कोर्टुनि में वेठा हूंदा, छाकाणि त उन्हनि जे हिकु जज साहिबु हिकिड़ो एॾो कुधो अमल कयो आहे जो सॼी सिंध ऐं इंटरनेशनल मीडिया उनखे जेको आहे सो निर्वार कयो आहे, वाखो कयो आहे। इहा सॼी सिंध जी बेइज़ती आहे, इहा उन जज साहिब जी बेइज़ती न आहे। उन करे इन जज साहिब खे सख़्त खां सख़्तु सज़ा मिलणु खपे। असीं उमेदु कयूं था हाई कोर्ट खां त उनखे सज़ा मिलंदी। इन ते कमेंट्स कयो पंहिंजी राय ॾियो। आया छा सिंध जे जुडिशरी में अहिड़ियुनि कारियुनि रिढुनि खे तड़णु खपे, कढणु खपे? अहिड़ियूं कारियूं रिढूं जेके पुलिस में, जेके हेल्थ में, जेके एजुकेशन में, जेके हर मकतब ऐं फ़िक्र जे शोबे में मौजूदु आहिनि, इन्हनि बगड़नि जी निशानदेही करणी पवंदी। ऐं वरी हिकु ॿी स्टोरी सां गॾु तव्हांजे आॾो ज़ाहिर ईंदुसि। इनशाला असां हिनखे फॉलोअप कंदासीं। पंहिंजा कमेंट्स कयो, राय ॾियो, ऐं मुंहिंजो हीउ प्रोग्राम तव्हांखे पसंदि अचे त हिनखे शेयर ज़रूरु कजो त हीउ पैगाम आम थिए। अल्लाह हाफ़िज़।